अदी आसफा भुट्टो साहिबा खे त हू तुर्त एक्शन खणनि घोटकी ज़िलो लुटिजे पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। नाज़रीन तव्हां ॾिसो पिया घोटकी न्यूज़। मां आहियां तव्हांजो भाउ मुजाहिद सखी जान चाचड़। मूंसां गॾु आहे कामरेड अता महमद चाचड़। कामरेड साहब असांखे इहो ॿुधायो त जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट जी टिमाही रक़म ईंदी आहे उन मां जेका ग़ैर क़ानूनी कटौती थिए पई इन हवाले सां तव्हां छा चवंदव ऐं तव्हां इनखे कीअं ॾिसो पिया? महिरबानी सखी जान जो तव्हां असांखे पंहिंजे स्टोरीज़ में मदू कयो ऐं तव्हांजा वॾा थोरा असांजे मथां। अच्छा, ही जेका ग़ैर क़ानूनी कटौती थिए पई इहा तमामु गाफ़िर मुक़दार में थिए पई। हाणे औरतुनि जी जेका आहे किस्त आई आहे टिमाही, हाणे उन में वॾी करप्शन थिए पई। हाणे औरतुनि जा पैसा जेका टिमाही किस्त आहे 13,500 रुपया, त उन मां कटौती करे जेको आहे सो औरतुनि खे तक़रीबन जेको आहे सो कंहिंखे 9,000 था ॾियनि, कंहिंखे 8,000 था ॾियनि। हाणे अच्छा, इहो इते रही ॻाल्हि। वरी इहा रही त हाणे डिवाइज़न वारनि जेको आहे सो ॿाहिरियाली जो रुख कयो आहे त बाबा सिटी में जेको आहे इंस्पेक्शन टीम अचे थी, विज़िट करे थी, थर्ड पार्टी अचे थी उन्हनि खां बचण लाइ। हाणे हुननि छा कयो आहे, 2 डिवाइस वरिता आहिनि। हिकिड़ो ओरिजिनल साइट सां जंहिंखे लिंक ॾिए थी HBL बैंक वारा, जेको आहे सो उनखे लिंक वेकिरो था करनि त उहे ॿाहिरियाली में वञनि था, न त उन्हनि जी लोकेशन जेका आहे सिटी एरियाज़ आहे। हाणे उहे उते वञी करे जेको आहे पंहिंजी लुटफुर पूरी था करनि। ऐं हिते छा था करनि, हिकिड़ो फॉर्मेटी तौरु डिवाइस वारो विहारनि था, जंहिं वटि जेको आहे फॉर्मेट डिवाइस आहे हिकिड़ो बाबा, उहो जेको आहे सो उते वेहे थो ऐं उहो पंहिंजो जेको आहे कमु करे थो। बाबा तव्हांजी फिंगर नथी अचे, तव्हांजो ही प्रॉब्लम आहे। माना हुन डिवाइस में उहो सिस्टम ई न आहे, माना नाले मातर। ऐं जेका ओरिजिनल डिवाइस हुई उहा HBL वारनि जेको आहे बैंक अमलो मिली करे उन्हनि जेको आहे पैसा वठी या कहिड़ो बि तरीक़ेकार करे उन्हनि खे लिंक ॾेई जेको आहे सो उन्हनि खे ॿाहिरियाली तरफ़ मोकिले छॾियो। उते माण्हू अणपढ़ आहिनि ऐं उन्हनि सां जेको आहे वॾियूं ज़ातियूं करनि पिया। ही जेको आहे 4-4 हज़ार 5-5 हज़ार फ़ी औरत खां कटौती बि थिए पई। अहिड़े क़िस्म जा बि जेको आहे सो शिकायतूं अचनि पियूं। अच्छा सखी जान, वरी ॿिए तरफ़ ईंदासीं। BISP इंचार्ज, बेनज़ीर इनकम सपोर्ट इंचार्ज तालका घोटकी। हाणे उन्हनि जो फ़र्ज़ु बणिबो आहे त उन्हनि खे मजाज अथॉरिटी आहे त उहे इन खे जेको आहे सो विज़िट करनि ऐं इन सॼे सिस्टम खे ॾिसनि। कुझु बि कोन्हे, विज़िट आहे बि कोन, का बि चेक बैलेंस कोन्हे। अच्छा, हिते करप्शन जेको आहे सो थिए पई ऐं उहा उन्हनि खे साफ़ु नज़रे पई ऐं उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हू को बि एक्शन अॼु तक न वरितो आहे। अच्छा, हिकिड़ो बि FIR पर्चियो FIR का दर्ज न थी आहे कॾहिं बि कंहिं जेको आहे डिवाइस होल्डर जे ख़िलाफ़ु। हाणे इहे डिवाइस होल्डर कंहिंजा हलनि था इहा पुलिस खे सभु ख़बर आहे। इहा उतां जी जेको आहे BISP इंचार्ज खे सभु ख़बर आहे ऐं बाक़ी जेको लाॻापियल अमलो आहे, थर्ड पार्टी आहे, विज़िटर आहिनि, उन्हनि वटि जेको आहे सारी इंफॉर्मेशन आहे त इहे डिवाइस कंहिंजा आहिनि, किथे था हलनि, केरु थो हलाए, केरु हिन खां जेको आहे सो ॾेती लेती करे थो। इहे हाल अहवाल नी ऐं तमामु जेको आहे डिवाइस जेके ॻोठनि में वयूं नी, इहे कहिड़े हिसाब सां वयूं नी, इन में मुलविस केरु आहे? साईं, इन में मुलविस मां त सम्झां थो बैंक अमलो प्रॉपर तरीक़े सां मुलविस आहे। HBL घोटकी मुलविस आहे बिल्कुलु। छो त जेका उन्हनि खे लिंक आहे उहा लिंक आहे सेंटर ते ॾियणी आहे उन्हनि खे, जिते उन्हनि जो सेंटर जेको मुंतख़िब कयो वियो आहे जेको आहे सो BISP इंचार्ज जे तरफ़ां। हाणे उन्हनि जी लिंक जेकॾहिं अवर क्राउड एरिया में वञे थी त उहा कीअं थी वञे सखीदान, तव्हां सम्झी सघो था त बैंक अमले जी मिली भगत खां सवाइ इहा लिंक वेकिरो न थींदी। जेका ॻोठनि ताईं जेको आहे सो उहे डिवाइस होल्डर पुॼनि था ऐं उन्हनि लुट मार विझी छॾी आहे। ऐं अच्छा सखी जान, मां हिकिड़ी ॻाल्हि वरी तव्हांखे ॿी कंदो हलां त जेको आहे सो इहे पैसा कंहिंजा आहिनि। इहे पैसा आहिनि BISP बेनज़ीर इनकम सपोर्ट मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर साहिबा जा पैसा आहिनि, जंहिंजो जेको आहे सो हा उन्हनि लाइ जेको आहे सो इहे मुख़्तसिस कया विया आहिनि त बाबा उन्हनि औरतुनि ताईं जेको आहे साफ़ शफ़ाफ़ फराहमी थिए। ऐं हिते साफ़ शफ़ाफ़ फराहमी त जेका थी, उहे डिवाइस होल्डर जेके साइकिल ते चढ़ी ईंदा हुआ उहे हाणे किरोला ऐं कल्टस जा वेहण वारा बणिजी विया। ऐं मां इहो सम्झां थो, मां इहा रिक्वेस्ट कंदुमि अदी आसफा भुट्टो साहिबा खे त हू तुर्त एक्शन खणनि घोटकी ज़िलो लुटिजे पियो इन्हनि डिवाइस होल्डरनि खां। ऐं अदी इहे नियाणियूं जेके आहिनि सो इहे तव्हांजे इन आसरे ते कुझु घर हलनि था, इन पैसनि ते ई हलनि था मिसकिन घर। ऐं उन्हनि खे ख़ाली हथे माण्हू इहे जेका सो डिवाइस होल्डर करे छॾियो आहे। उन्हनि 8-9 हज़ार रुपया उन्हनि खे कुल ॾियनि था, बाक़ी पंहिंजी जेब में रखी। ऐं अदी तव्हांखे रिक्वेस्ट आहे आसफा भुट्टो साहिबा खे त इन्हनि खे तुर्त अरेस्ट करण जा हुकुम जारी करे ऐं लाॻापियल जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार करण जा हुकुम जारी करे।